नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोडी जी मां ख़बर ॾींदा हलूं त कुंभ लग ॻोठ इमाम बख्श पल में कुछ ॾींहं अॻु नींगरी सां ज़्यादती करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल अब्दुल करीम उर्फ़ मिठो जे वारसनि पारां संदसि वालिद कहर पल, ग़ुलाम मोहम्मद पल, मिठल पल, हफ़ीज़ पल ऐं ॿिनि पारां एहतजाज मुज़ाहिरो कंदे मीडिया खे ॿुधायो त असांजे नौजवान ते नींगरी सां ॾाढाई जो इल्ज़ाम हणी गिरफ़्तार करायो वियो आहे। मेडिकल रिपोर्ट अचण खां अॻु ई उन खे बाअसरनि सां मिली करे जवाबदार करार ॾिनो पियो वञे। हिन चयो त असां हिननि वटि न्याणियूं मेड़ ऐं मोज़िन वठी वियासीं पर हिन कंहिंखे बि न मञियो। हिन चयो त जेकॾहिं नींगरी सां ॾाढाई जो इल्ज़ाम असांजे नौजवान ते साबित थिए त भले खेनि उन खे सज़ा ॾिनी वञे। हिन IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त नींगरी सां ज़्यादती जे वाक़े जी जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।